पीपल्स पार्टी MPA नवाब तैमूर टालपुर जो फर्जंद नवाब शाह मीर टालपुर समारोह शहर जे वार्ड नंबर 2 में फ़कीर बिरादरी तरफ़ां कार्नर गरजाणी में शिरकत कई, जंहिंमें फ़कीर बिरादरी नवाब शाहमीर टालपुर जो पुरजोश इस्तक़बाल कयो। पिंडाल जीए भुट्टो जीए शाहमीर टालपुर जे नारनि सां गूंजी वियो। प्रोग्राम जी अॻुवाणी फ़कीर बिरादरी जे अॻुवाण फ़कीर अली नवाज़ अंसारी कई, जंहिंमें फ़कीर बिरादरी भरपूर शिरकत कई। कार्नर गरजाणी खे फ़कीर अली नवाज़ जो चवणु हो, फ़कीर बिरादरी हमेशह पाकिस्तान पीपल्स पार्टी जी वफ़ादार रही आहे ऐं पंहिंजे वोट जी ताक़त सां पंहिंजे कैंडिडेटनि खे हमेशह खटरायो आहे। इनशाअल्लाह हिन भेरे बि मोहतरमा सलबा टालपुर साहिबा खे तीर ते ठपो हणी कामयाबु कंदासीं। फ़कीर बिरादरी तरफ़ां नवाब शामीर टालपुर साहिब ऐं ॿियनि आयल महिमाननि खे अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया। फ़कीर बिरादरी समारोह सिटी जे आयल महिमाननि, जंहिंमें सैयद साजिद शाह बुखारी, सेठ अमान उमर क़ाइमखानी, वॾेरो लारेब, ज़ुल्फ़कार ख़ासकेली, शकील अहमद क़ाइमखानी, जानज़ैब, सरताज क़ाइमखानी, PP इंफॉर्मेशन सेक्रेटरी ॾातर बख्तियाणो, डॉक्टर सैयद अनवर शाह, जावेद उमेद ख़ान क़ाइमखानी, ज़हीर क़ाइमखानी, सैयद अयाज़ ग़ुलाम नबी शाह, वाइस चेयरमैन नेवल राय मशहूरी ऐं आयल ॿियनि दोस्तनि जो शुक्रिया अदा कयो। थोराइतनि में फ़कीर अली नवाज़ अंसारी, राजो फ़कीर काउंसलर, फ़कीर ख़ान मोहम्मद, फ़कीर हक नवाज़ अंसारी ऐं फ़कीर बिरादरी समारोह। रिपोर्ट डॉक्टर एम लाल वाघाणी।